प्यारा ॿारो, बाजी गुलबानू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। जंगल जो राज़। मिन्यायल रिड रूथ कावड़ में भॼी वई। मार्गरेट मामी जा लफ़्ज़ खेसि बार बार यादि ईंदा रहिया। मां तोखे हॉस्टल में मोकिलींदसि त पोइ मां भॼी वेंदसि। जॾहिं सिज लही वियो, हू घर खां तमामु परे हुई ऐं सोचण लॻी त हू किथे सुम्हे। शायदि कब्रिस्तान जे पोयां चर्च में। हू कब्रनि जे पथरनि तां हली वई ऐं जॾहिं हुनखे हिकु नंढड़ी स्लिप नज़र आई त रुकिजी वई। योहाना कॉलिन, उमिरि 9 साल, हू येसु वटि वञी चुकी हुई। जेकॾहिं अॼु मां मरिया त छा मां बि येसु वटि वेंदसि? गहरी सोच में रूथ उते खां चुपचाप हलंदी रही ऐं चट पहुची वई। पोइ हू चर्च में बेंच ते लेटी वई ऐं सुम्ही पई। अॻे ॾींहुं पादरी चर्च में आयो ऐं संदसि रूथ ते नज़र पई। सुबह बख़ैर, तूं किथे खां आई आहीं? रूथ पादरी ते भरोसो कयो ऐं खेसि सॼी ॻाल्हि ॿुधाई त हू कीअं भॼी वई। पोइ हुन पादरी जे घर ते मज़ेदार नाश्तो जल्दी जल्दी खाधो। उन वक़्तु रोबिंजर साहब उनजी मामी खे फोन कयो। रूथ कमरे में हेॾां होॾां ॾिठो ऐं खेसि भित ते टंगियल तस्वीर नज़र आई। छा तोखे ही तस्वीर पसंदि आहे? ही यसू आहे, हिकु सुठो दराड़। हिन पंहिंजी विञायल रिड खे हथ में खयो आहे। हू हुनखे बचाइण चाहे थो। ही रिड मूंखे कुझु तो जहिड़ी लॻी रही आहे। छा हू मूंखे बि ॻोल्हे लहंदो? छा मां बि योहाना कॉलिन्स वांगुरु आसमान ते वेंदसि? हा, तोखे रुगो इहो चवणो आहे त तूं उन सां तालुक़ रखणु चाहीं थी। मां ही तस्वीर तोखे ॾेई छॾींदुसि। हाणे वापसि घर वञ। तुंहिंजी मासी खे तुंहिंजी फिकर थी रही आहे। घर वेंदे वक़्तु रूथ पंहिंजे खीसे मां इहा तस्वीर कढी। जॾहिं इहे तस्वीर खे ॾिसी रही हुई त हुन दुआ कई। खुदावन यसू, मां इहा विञायल रिड आहियां। महिरबानी करे मुंहिंजा गुनाह माफ़ कर। मां तोसां तालुक़ रखणु चाहियां थी ऐं हिकु ॾींहुं आसमान ते तूं वटि रहणु चाहियां थी। आमीन। यसू अहिड़ी दुआ जो तमामु जल्द जवाब ॾिए थो। रूथ संदसि शुक्र अदा कयो ऐं ख़ुशी सां टिपा ॾियण लॻी। मार्गरेट मामी दरवाज़े ते संदसि इंतज़ार करे रही हुई। हुननि हिक ॿिए खे भाकुर पातो। मार्गरेट मासी, मां सभिनी ॻाल्हियुनि लाइ माफ़ी थी घुरियां। महिरबानी करे मूंखे हॉस्टल न मोकिलिजो। हाणे मां सुठी ॿार थी वेंदसि। मां तोसां तमामु घणो प्यार करियां थी। अच हिकु भेरो ॿीहर सभु कुझु दुबारा शुरू करियूं ऐं सुठे तरीक़े सां रहूं। रूथ वाकई पंहिंजे रवैये खे ठीकु कयो। हुन सुठे दरार जे आवाज़ खे ॿुधो जॾहिं हुन रूथ सां बाइबल ज़रिए ॻाल्हायो। पर पोइ हुन पंहिंजे गुरूर जी ॻाल्हि ॿुधण छॾे ॾिनी जेका खेसि भटकाईंदी हुई। रूथ मुकमल तौर ते बदिलजी वई हुई। कुझु वक़्त लाइ त सभु कुझु ठीकु हली रहियो हो, पर पोइ अॻे ड्रामे खे यादि सां ॿुधजो, जंहिंमें मां तव्हांखे ॿुधाईंदसि त ही दिलचस्प कहाणी कीअं अॻिते वधी। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।